मारवड़न जी मिठड़ी बोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 जिए सिंध जिए सिंध सॼी सिंध जियां सोभोदेरो में भी CN न्यूज़ जे सरवाण अली पिताफी जे सॾ ते सकाफ़ती प्रोग्राम थी गुज़रियो। सिंध सोशल फोरम, सिंधी अदबी संगत सोभोदेरो, शहरी इतिहाद, तालके प्रेस क्लब सोभोदेरो ऐं सिविल सोसाइटी पारां सॼे शहर खां रैली थींदे तालके प्रेस क्लब सोभोदेरो पहुती। जंहिंखां पोइ मेहराब वाह ते उस्ताद इक़बाल मेमण, आगा अली सज्जाद मेमण, वहीद अली सहतो ऐं ज़वार महबूब सहतो पारां प्रोग्राम कयो वियो, जंहिंमें नामियारे आलम मौलाना असदुल्ला खोड़ो मुख़्तसिर ख़िताब कयो। जॾहिं त प्रोग्राम जा ख़ासि महिमान सरकार बोदला सिकंदर, सेवण शरीफ जा गादी नशीन सैयद समीर हैदर नकवी जन हुआ। प्रोग्राम में अहम शख्सियतुनि उस्ताद लालण चन्ना, जमाल महमूद खोड़ो, SHO सोभोदेरो अब्दुल जब्बार मेमण, सदरुद्दीन ॼामड़ो, करम सामटियो, ज़ाहिद सामटियो, अब्बास रज़ा लाड़क, बुढ़ल सहतो ऐं PP डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी एहसान अली सहतो समेत वॾी तादाद में मोज़िज़ शहरिन शिरकत कई। उन मौके ते राग रंग जी महफ़िल थी, जंहिंमें नामियारे गुलकार मुनीर मेमण ऐं ज़ुल्फ़कार सामटियो सुरनि जी वर्खा कई। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।